बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वतुज़ु मन तशा वतुज़ुल मन तशा यदकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इंतहाई क़ाबिल एहतराम सिंधी अदब जो तमामु वॾो नाम मोहतरम डॉक्टर अदल सुमरो साहब, उन असां गॾु स्टेज ते वेठल मोहतरम साईं अयाज़ गुल साहब, प्रोफेसर डॉक्टर यूसुफ खुश साहब, मैडम नजमा नूर फुलपोटो साहिबा, साईं रज़ा भट्टी साहिबा ऐं सिंध जो तमामु पुराणो लेखक शाइर सहाफ़ी मोहतरम गुलाम बास मंबरो साहब, हिन प्रोग्राम खे रचाईंदड़ वसाण फैमिलीअ जो मोहतरम फ़िदा वसाण साहब, मुंहिंजे साम्हूं वेठल तमामु मुअज़्ज़िज़ मोतबर हस्तियूं, अस्सलाम वालेकुम। मूंखे कल्ह कंहिं दोस्त चयो त सुभाणे क़ुर्बान ते तव्हांखे ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हां कुझु लिखी अचिजो। मूं उन दोस्त खे चयो त जेकॾहिं कंहिं लेखक जे साम्हूं टेबल ते तारीख़, सकाफ़त, अदब, शाइरी ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब पिया हुजनि ऐं उनखे इहो चयो वञे त तूं हिते वेही करे तूं लिख, त मुंहिंजे ख़्याल में इहो कंहिं लेखक जे लाइ न बल्कि हिकिड़े आम माण्हू जे लाइ बि का वॾी ॻाल्हि कान थींदी। ऐं क़ुर्बान मुंहिंजे साम्हूं ईअं ई आहे जीअं कंहिं लेखक जे साम्हूं टेबल ते रखियल किताब। साईं अयाज़ गुल साहब जूं सिटूं आहिनि, हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे। मां सम्झां थो त मूंखे मुंहिंजी थोरी ज़िंदगीअ जे तजुर्बे में माज़रत सां तमामु थोरा माण्हू अहिड़ा मिलिया आहिनि जिन जे चहिरे जे मथां को चहिरो चढ़ियल न आहे। उन्हनि में जेकॾहिं सरे फ़हरिस्त आहे तो क़ुर्बान मंगी साहब आहे। क़ुर्बान न सिर्फ़ मुंहिंजो सुठो दोस्त पर पाड़े जे लिहाज़ खां असांजे पाड़े जो चङो बि आहे ऐं उन ते ॻाल्हाइण जेकॾहिं मां सॼी राति हिते वेही ॻाल्हायां ऐं सुबुह थी वञे त मां थकबुसि कोन ऐं हुन जे लाइ लफ़्ज़ मूं वटि खुटंदा कोन। हिन जी हिकिड़ी ॾाढी सुठी ख़ासियत आहे, क्वालिटी आहे त छो त वकील आहियां, पोइ को अहिड़ो मसइलो थींदो आहे त भाउ सम्झी बि दोस्त सम्झी बि, पोइ दोस्तनि मां पहिरीं काल मुॾे कंदो आहे। हीउ उहो माण्हू आहे जंहिंसां ग़ालिबन मूंखे 15 साल खनि थिया आहिनि त क़ुर्बान सां मुंहिंजो तालुक़ु रहियो आहे ऐं 15 सालनि में कॾहिं बि मूंखे पंहिंजे कंहिं मुख़ालिफ़ या दुश्मन जे लाइ ॾुख न कढियो आहे। हमेशह कॾहिं बि जेकॾहिं ॾुख कढियो अथई त उहो पंहिंजे कंहिं दोस्त जो कढंदो आहे ऐं इहा हिकिड़े सुहिणे ऐं एहसास माण्हूअ जी निशानी हूंदी आहे। क़ुर्बान दुश्मननि जा कयल वार बर्दाश्त बि कया आहिनि, सबुर ऐं तहमुल जो मुज़ाहिरो बि कयो आहे, पर जॾहिं दोस्त हिन जे मथां वार कंदा आहिनि त पोइ मूंखे चवंदो आहे त हाणे छा कयूं। पोइ मां हुनखे मिसाल ॾींदो आहियां त तव्हां फलाणे खे छा कयो जो हाणे हिनखे कुझु कंदो, जीअं तव्हां फलाणे खे इग्नोर कयो। ऐं मौला अली इस्लाम जन जो फरमान आहे त दुश्मन खे इग्नोर करणु उनखे वॾे में वॾी सज़ा ॾियण जे बराबरि आहे। जीअं तव्हां फलाणे खे इग्नोर कयो, हिन खे बि तव्हां इग्नोर करे छॾियो ऐं पोइ जेका हुन में पाण में क्वालिटी आहे उन क्वालिटी जे आधार ते उहो ईअं ई कंदो आहे। ऐं को बि अहिड़ो माण्हू न हूंदो खैरपुर जे अंदरि, सिंध जे अंदरि, जंहिं क़ुर्बान जे लाइ कॾहिं इहो चयो हुजे या चवे त क़ुर्बान मूंसां फलाणी नाजाइज़ी कई
क़ुर्बान मूंखां फलाणो पलांद कयो, क़ुर्बान मूंखे ई अहंज ॾिनो। पर हिन माण्हूअ खे सलाम आहे त हिन खे दोस्तनि खां बि हंज मिलिया, दुश्मननि खां बि हंज मिलिया, पंहिंजनि खां बि हंज मिलिया, परावनि खां बि हंज मिलिया। ऐं हिन माण्हूअ जेकॾहिं मोट में सभिनी खे ॾिना त उहे गुल ई ॾिना। ऐं क़ुर्बान इन में को शक कोन्हे को त हिकिड़े आला पाए जो इंसानु आहे। मोहतरम फ़िदा वसाण साहब खे मां इहो ज़रूरु चवंदुसि त तव्हां असां खां गोए खणी विया आहियो, पर जे सच पुछो त सिंध जो ख़ासि तरह खैरपुर जो हर अदीब, शाइर ऐं समाज सुधारक माण्हू इहा दिलि में ख़्वाहिश ज़रूरु रखंदो आहे त असां क़ुर्बान जे मान में प्रोग्राम कयूं, असां क़ुर्बान खे मान ॾियूं। काफ़ी असांजे समाज में अहिड़ा माण्हू आहिनि जेके महफ़िलनि में इहो तहियो करे ईंदा आहिनि त असांखे जेकॾहिं इन महफ़िल में को वॾो ख़ासनि ख़ासि महिमान करे, को वॾो ताज लक़ब अलक़ाब ॾेई घुरायो वियो त महफ़िल में वेंदासूं, न त महफ़िल में वञण खां ई उहे माण्हू अवॉइड कंदा आहिनि। पर क़ुर्बान खे मां सदाईं ईअं ॾिठो आहे त हमेशह स्टेज जे पोयां हमेशह वर्कर जी सोच, ऐं स्टेज ते वेहबो बि त बि फ़िक्र इहो हूंदो त महिमाननि खे पाणी मिलियो अलाए न मिलियो, महिमाननि खे मानी मिली अलाए न मिली। ऐं मां सम्झां थो त इहे मूं में बि अहिड़े क़िस्म जूं क्वालिटियूं न हूंदियूं जेके हिन इंसान में आहिनि। हाणे बि जेॾी महिल भाऊ क़ुर्बान ॿाहिरि फिरे पियो त मां भाऊ खे इहा ई ॻाल्हि कई त तव्हां भाऊ वञी वियो, जेकॾहिं को कमुकार आहे त असां आहियूं। छो त अॼु तव्हां अदल साहिबु हिकिड़े प्रोग्राम में या मूंखे यादि थो अचे प्रोग्राम में साईं जो इहो जुमिला चया हुया या कंहिं का इन में लिखत में मूं किथे पढ़िया त जॾहिं कंहिं शाइर लेखक जो किताब जी मुहरत थींदी आहे त उहो हुनजो काज हूंदो आहे। साईं कंहिं महफ़िल में ई चया हूंदा त मां ईअं ई भाऊअ खे चयो, मूं चयो तव्हांजो अॼु काज आहे, तव्हांजे मान में प्रोग्राम आहे, तव्हां ॿियनि सभिनी फ़िक्रनि खे छॾियो, असां वेठा आहियूं, अमर आहे, मां आहियां, ॿिया बि तव्हांजा काफ़ी दोस्त सभु जेको आहे असां महिमाननि जी जो आदर भाव बि कयूं था। पर ॾिठो त उनजे फ़िक्र में अञा हिकिड़ो वधीक हुयो त मुंहिंजो फलाणो दोस्त न आयो आहे, मतां फलाणो दोस्त रहिजी वञे। इन ॿिनि पहलुनि सां गॾु आख़िरी ऐं टियों पहलू उहो इहो आहे त क़ुर्बान हमेशह सख़्तु तनक़ीद जो निशानो बणियो आहे। ऐं हिन खे सलाम आहे। हाणे महमूद ॿुधायो 70 में त असां ॼावा बि कोन हुआसीं त 70 में सिंध जे अंदरि जॾहिं रिसोर्सिस जी तमामु पहुच न हुई माण्हुनि वटि, 70 जे ॾहाके में खैरपुर में पहिरियों न लफ़्ज़ जो खैरपुर जे जहिड़े नंढे शहर में त मूंखे फौरन क्लिक थियो, मुंहिंजो खैरपुर नंढो कीअं ज़िलो पर मूं सम्झो त 70 में वाक़ई खैरपुर नंढो शहर हूंदो त खैरपुर जे अंदरि सिंध लेवल जो बालक मेलो कराइणु इहा हिकिड़ी वॾी जुस्तजू हुई। ऐं अहिड़े क़िस्म जी जुस्तजू जॾहिं तव्हांखे मोट में छिती तनक़ीद मिले ऐं तव्हां उन जुस्तजूअ खे जारी रखो, मां नथो सम्झां त मुंहिंजे मुख़्तसिर तजुर्बे में को अहिड़ो माण्हू मूंसां टकरायो हुजे जंहिंमें हिकु वक़्तु ई इहे सभु क्वालिटियूं जेके मूं तव्हांखे ॿुधायूं या तव्हांखे दोस्त ॿुधाईंदा गॾु हुजनि। सभिनी जी महिरबानी, ख़ुशूसी तौर ते मोहतरम फ़िदा वसाण साहिब जी महिरबानी, अमर इक़बाल ऐं सॼे सथ जी महिरबानी जिन मूंखे मौक़ो ॾिनो ऐं क़ुर्बान ते ॻाल्हाईंदा रहिया बि आहियूं ऐं ॻाल्हाईंदासीं बि इंशा अल्लाह ताला। ज़िंदगी मौक़ो ॾिनो, मुस्तक़बिल में बि ॻाल्हाईंदासीं। त हिन जी जेका शख़्सियत आहे मां सम्झां थो त मुंहिंजे साम्हूं अहिड़ा इलाही सीनियर असांजा दोस्त उस्ताद वेठा आहिनि जेके उन ते ऐं उनजा साथी उनजा दोस्त वेठा आहिनि, उहे ॻाल्हाईंदा ऐं बहितर आहे त उन्हनि खे सभु असां गॾिजी ॿुधूं। ऐं मां त क़ुर्बान जो नंढो भाउ आहियां ऐं मां उनखे पंहिंजो वॾो सम्झंदो आहियां,
तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।